दौड़ खां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दौड़ भरिसां छुटा स्टाफ वटि आम्हूं साम्हूं ॿिनि मुसाफ़िर कोचनि जो पाण में टकर थी पियो, जंहिंजे नतीजे में 5 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में मोहम्मद अली, क़ुर्बान अली, कलंदर बख़्श, मिठो ख़ान शामिल आहिनि, जिन खे फौरी तौर ते तिबी इमदाद लाइ दौड़ अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जॾहिं त ॿिनि ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल रेफर कयो वियो आहे। हादसे खां पोइ कुझु देरि ताईं जेको आहे इलाइक़े में ट्रैफ़िक मुअतल रही, जॾहिं त दौड़ पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जांच शुरू करे छॾी आहे। कैमरामैन टीम सां गॾु उमेद अली पंवर, कोशिश डिजिटल न्यूज़ दौड़। यही नवाब शाह ये तो कोयटा पहुंचे पे नवाब शाह वञे थी। ठीक है, सुबह जो असां उतो नमाज़ पढ़े निकितासीं न, तो इतने थोरो अॻिते आयासीं, बस इहो रफ़्तार में गाड़ी ॿई, ठीक है, ॿई गाड़ियूं रफ़्तार में आहे, तो पोइ ॿई पाण में लॻी विया गाड़ियूं। तो हिन जा बि 3-4 माण्हू ज़ख़्मी आहिनि और उन जा बि नवाब शाह वारी जा बि ज़ख़्मी आहिनि 3-4 माण्हू, और उन जा बि 3-4 माण्हू ज़ख़्मी आहिनि। टाइम कहिड़ो हो? टाइम हुयो मुंहिंजे ख्याल में 7:30 या 7 बजे, 7:30 थियनि पिया। नमाज़ पढ़ी निकिता हूँ। कोयड़ो हुयो शायद, कोविड जाम हुई, कोविड जाम हुई। अच्छा, का फौतगी तो कोन थी? ना फौत का शइ। तव्हां किथां आया आहियो? असां कोयटा को अचूं था। अच्छा, नालो छा आहे? आसिफ। आसिफ। जी हाँ। ठीक है।